दुनिया जो सभ खां वॾो रेगिस्तान सहारा ई आहे, जिते हर पासे फ़क़ति वीरानी आहे, न इंसान न को पखी। दुनिया जे हिन वॾे में वॾे रेगिस्तान में गर्मी पद 30 डिग्री सेल्सियस खां वेंदे 58 डिग्री सेल्सियस ताईं रिकॉर्ड कयो वियो आहे। सहारा 9 करोड़ 20 लख स्क्वायर किलोमीटरनि जी एराज़ीअ ते पखिड़ियल आहे। हीउ रेगिस्तान न फ़क़ति एराज़ीअ जे लिहाज़ खां तमामु वॾो आहे, पर इंतहाई ख़तरनाक पिणु आहे। हिन रेगिस्तान जूं हदूं 10 मुल्कनि सां लॻनि थियूं, जिन में माली, मोराको, मोरिटानिया, अल्जेरिया, ट्यूनेशिया, नाइजर, चाड, सूडान ऐं मिस्र शामिल आहिनि। हिक ज़माने में सहारा बि सरसब्ज़ हो, पर मुसलसिल सोकड़े सबबि लॻभॻि 2500 साल अॻु ही इलाइक़ो मुकमिल ख़ुश्कीअ में तब्दील थी वियो। मुहक़िक़नि जॾहिं हिते अची तहक़ीक़ कई त हिन इलाइक़े में 200 जे क़रीब क़ब्रिस्तान मिलिया। उन्हनि मां हिकु तमामु वॾो क़ब्रिस्तान बि हो, जिते इंसाननि ऐं जानवरनि जा हॾा जजे तइदाद में मिलिया। जंहिं ॻाल्हि मां बख़ूबी इहो अंदाज़ो करे सघिजे थो त सहारा रेगिस्तान